इते मां अहम ख़बर शेयर कर रही आहियां। घोटकी जी एडिशनल सेशन जज जी अदालत में नसरुल्ला गडानी क़त्ल केस जी ॿुधणी थी आहे। ख़ालिद अहमद लुंड, शहबाज़ लुंड ऐं नूर अहमद लुंड जी उबूरी ज़मानत मंज़ूर कई वई आहे। अदालत ख़ालिद लुंड ऐं संदसि पुटनि जी ज़मानत 10 जुलाई ताईं मंज़ूर करे वरिती। ख़ालिद लुंड ऐं संदसि पुटनि अदालत में 1-1 लख रुपयनि जा मचलका जमा कराया। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। घोटकी जी एडिशनल सेशन जज जी अदालत में नसरुल्ला गडानी क़त्ल केस जी ॿुधणी थी, जंहिंमें ख़ालिद अहमद लुंड, शहबाज़ लुंड ऐं नूर अहमद लुंड जी उबूरी ज़मानत मंज़ूर कई वई आहे। अदालत ख़ालिद लुंड ऐं संदसि पुटनि जी ज़मानत 10 जुलाई ताईं मंज़ूर करे वरिती, जॾहिं त ख़ालिद लुंड ऐं संदसि पुटनि अदालत में 1-1 लख रुपयनि जा मचलका जमा कराया। तफ़सील मालूम कंदासीं। असां लाइन ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मुश्ताक शाही लगारी। जी मुश्ताक, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी, शहीद नसरुल्ला गडानी जो साहसी कत्ल केस है, पीपल्स पार्टी जो एमएलओ भी ख़ालिद खान लुंड, संदसि पुट शहबाज़ खान लुंड ऐं नूर मोहम्मद खान लुंड पक्की ज़मानत करण लाइ घोटकी जी अदालत पहुता, जिते मीर ख़ालिद अहमद लुंड संदसि वकील मार्फत घोटकी जी अदालत में पक्की ज़मानत करण लाइ दरख़्वास्त को ॾिनी। उन ई ॻाल्हि मीर ख़ालिद अहमद लुंड संदसि पुटनि पक्की ज़मानत करण लाइ मीरपुर मातेलो जी अदालत एटीसी कोर्ट अदालत पहुता, जिते जज मोकल ते हुजण करे जेको आहे घोटकी जी सेशन कोर्ट अदालत में पेश आहे, जिते जज मोकल ते हुअण करे फर्स्ट एडिशनल सेशन जज जी अदालत में पेश आहे, जिते पक्की ज़मानत दरख़्वास्त ॾिनी। जॾहिं अदालत 10 जुलाई ताईं जेका पक्की ज़मानत मंज़ूर कराए वरिती आहे, जॾहिं 1-1 लख रुपया मचलका जी जेका ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। यादि रहे त मीर ख़ालिद अहमद लुंड कुझु ॾींहं अॻु सिंध हाई कोर्ट कराची बेंच पारां जेकी अबूरी ज़मानत उनखे मिलियल हुई, जंहिं पास जेको अॼु मीर ख़ालिद अहमद लुंड पंहिंजे पुटनि शहबाज़ खान लुंड ऐं नूर मोहम्मद लुंड समेत जेको आहे घोटकी जी अदालत में, जिते 1-1 लख मचलकनि जी अदालत जेको आहे ॿिन्ही जेके जवाबनि जी ज़मानत मंज़ूर करे थी। अदालत 10 जुलाई ताईं उन्हनि जी पक्की जेका आहे ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी मुश्ताक अपडेट करण लाइ।